सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं बि पाण खे थोरो बदिलाईंदासीं सभु कुझु बदिलजी वेंदो। साॻिए नमूने उन सचे साईं जे द्वार ते जॾहिं ईंदा आहियूं हक़ीक़त में पंहिंजो पाण खे सभु बदिलाइण ईंदा आहियूं। ऐं जॾहिं बि थोरो बदिलायोसीं असांजो घणो कुझु बदिलजी वेंदो आहे। असांजा जेतिरा विषाद हूंदा आहिनि उहे सभु कटिजी करे उहे सभु प्रसाद थी करे मिलंदा आहिनि। जेके चङाइयूं हूंदियूं आहिनि उहे एतिरियूं वधी वेंदियूं आहिनि जे पुराणा केतिरा बि पाप हुजनि उहे सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बदिलाइण जे लाइ उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं। इन करे असां सचे साईं खे भगत साहिब खे जॾहिं बि ॾिसंदासीं त उन्हनि हमेशह उन्हनि जो जीवन बदिलाए छॾियो। भई अॻु में कीअं बि हुया लेकिन बाद में सही थिया त सभु कुझु सही थी वियो। असां ॾिसंदासीं भगत साहिब भक्ति पे कई तो जॾहिं चोरनि जो सरदार आयो पोइ कंहिं चयो असां डाको हणंदासीं, कंहिं चयो जेब कतरींदासीं, कंहिं कुझु कयो। पर जॾहिं भगत साहिब भक्ति शुरू कई तो भगत साहिब कर्म कांड ते भई ॻाल्हायो भई हिन पाप जो हे थींदो आहे, हिन पाप जो हे थींदो आहे, हिन पुञ जो हे फल मिलंदो आहे। जॾहिं हुन ॻाल्हायो पए थो वरी चोरनि जो सरदार सम्झो पियो शायदि भगत साहिब सभु कुझु मूंखे सुञाणे विया, मूंखे ॾिसी करे चवे थो हे हेॾूं कंदे नी कुझु थींदो ई। ऐं जॾहिं भक्ति पूरी थी तो भगत साहिब ॾे आयो सर कोई अहिड़ो पाप कोन्हे जेको मां कयो न आहे, कोई ग़लती न आहे जेका मूंखां थी न आहे, तंहिंजे करे मुंहिंजो बि सुधारो थींदो। भगत साहिब बिल्कुलु तूं जेको ई आहे बसि हिकु दफ़ो प्राश्चित कर, मालिक लाइ तौबा कर, बसि वरी न कंदुमि, बाक़ी त मालिक ते छॾींदमि। ऐं हुन बि वाइदो कयो त वरी मूंखां काई ग़लती न थींदी। ऐं भगत साहिब हुनखे राडकी साहिब में थी आयो, उते शेवा में, सिमरन में, जाप में, भक्ति में सभिनी में लॻाए छॾियईं। जेको ॿियनि खे सदाई ॾुखाईंदो सभिनी खे सुख ॾियणु लॻो, जेको ॿियनि खे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदो भॼन ॻाइणु लॻो, जेको ॿियनि खां खसे करे खाईंदो उहो ॿियनि खे खाराइणु लॻो। ऐं जेको सदाई उबतो सोचींदो उन जॻह ते नाम ध्यानु सिमरन उन सचे साईं जी रहमत खे पाइणु लॻो। तव्हांजो अॻिते हली करे जॾहिं उहो वापसि वियो, जॾहिं आयो तो चोर डाकू रहवन बदकार सभु कुझु हुयो, पर जॾहिं वापसि वियो त पोइ उहो एतिरो शरीफ़ ऐं बहितर थी वियो सभु उनजी इज़त कंदा। ऐं जॾहिं उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन करे सभु सां सत्कर्म करे जॾहिं उनजो आख़िरी समय आयो त सभिनी मिट माइट दोस्त शारनि खे घुराए करे शायदि अॻु में मुंहिंजा कर्म जेके बि हुया जीअं बि हुया जेको बि कुझु थियो, पर जेको सचे साईं जो मां नाम ध्यानु सिमरन सत्कर्म चङाई उन रस्ते ते हलियो आहे, हाणे मुंहिंजा पुराणा पाप जेके हुया ख़तमु थी विया। हाणे सचे साईं जो सॾु थियो आहे, बसि जेको बि थियो ख़तमु थी वियो। हाणे मां पंहिंजा सभु पाप पुञ खां ख़तमु थी करे मालिक ॾे वञा थो ऐं सभिनी खां मोकिलाए करे नेम में वेही करे वेंदो रहियो, वञी करे मालिक सां मिलियो, उन ताईं पहुतो। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे सिर्फ़ु थोरो बहितर कंदा। आशीर्वाद जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे बहितरु ॾियणु। विषाद बि असांजो आहे, प्रसाद बि असांजो आहे, ॿई ॿिए जा कोन्हे। जेको असां खणी आयासीं असां विषाद खणी आयासीं, नेगेटिविटी खणी आयासीं, लेकिन उतो जॾहिं थोरो प्रसाद थी करे मिलियो त पॉज़िटिविटी उनजी रहमत सां भरिजी करे मिलियो, यानी असांजो जीवन बदिलजी वियो। तंहिंजे करे असल चीज़ आहे प्रसाद त असां पाईंदा आहियूं, जेका असल ॻाल्हि आहे उन प्रसाद खे संभाले करे रख, उन खे बनाए करे रख। यानी जेको असांजो विषाद दुख ख़तमु थिया, जेके अॻु में पाप जेके थिया कंहिंसां ग़लति वहिंवार थियो उहो ठीकु आहे, पर वरी उहा ग़लती न थियणु खपे। छाकाणि त इन करे असांखे सेखारियो वेंदो आहे जॾहिं असां विषाद खणी वेंदा आहियूं उनजी काई अहमियत कोन्हे हूंदी, उनजी का इज़त न हूंदी आहे, दौड़ींदा वेंदा आहियूं, खणंदा वेंदा आहियूं, कुझु बि आहे। पर जॾहिं वापसि थी करे असांखे प्रसाद उहा रहमत मिलंदो आहे त पोइ असां इज़त सां खाईंदा आहियूं, इज़त सां रखंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे खाराईंदा आहियूं, घर वारनि खे ॾींदा आहियूं, दोस्तनि खे ॾींदा आहियूं। जेकॾहिं अहिड़ो को प्रसाद खलूं बि खणी करे चङी जॻह ते रखंदा आहियूं, उहे बि ईअं न रखंदा आहिनि। यानी जॾहिं मालिक जी रहमत मिले त
त पोइ असां उनजी इज़त सां संभालूं। असांखे भाग हुजे, असांजो नसीब हुजे, असांजी क़िस्मत हुजे, असांजी सदबुद्धि हुजे, असांजा वीचार हुजनि, असांजा अमल हुजनि, असांखे औलाद मिले, कुझु बि मिले, पोइ असां उनखे मालिक जो प्रसाद करे रखूं, वरी उन सां कॾहिं कोई पाप न करूं, कोई ग़लति न कयूं, कोई ग़लति रस्ते ते न हलायूं, कोई ग़लति पासे न वञूं। जेकॾहिं उहो प्रसाद वठी करे असां उनजी इज़त कंदासीं, उन सां कोई पाप ऐं ग़लति कमु न कंदासीं, त पोइ असां सदाई वधंदा रहंदासीं, असां हित में ख़ुशि हूंदासीं, अॻिते बि ख़ुशि हूंदासीं, असांजा ॿई जान तरी वेंदा, पंहिंजो पाण खे बणाए करे ऊचाई ते पहुचंदासीं।